पहिरीं मां पंहिंजे किताब जो मदहोशी किताब जो मुहूर्त कराइणु चाहींदसि। मुंहिंजा 2 किताब कहाणियुनि जा मजमो ठूंठ ते गुर ऐं कैच इट शाये थियण बैदि मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में ख़्याल जज़्बा छोलियूं मारे रहिया हुआ ऐं बेताब हुआ शाइरीअ जो रूप वठण लाइ। पर मूंखे उन जे नेम असूलनि जी ख़बर न हुई। मूं वासुदेव मोहीजिन जो NCPSL जे तरफ़ां छपायल किताब सिंधी छंद ऐं उरूज़ जो हैंडबुक पढ़ी करे छंद सिखियो ऐं बेताब मां बेताब मुंहिंजा ख़्याल जल्दी सां 200 दोहा लिखी छॾियमि ऐं ख़ुशनसीबीअ सां कुडाल सेमिनार में उहे दोहा जॾहिं मां डॉक्टर विनोद आसूदानी जे साम्हूं पढ़िया त उन्हनि में मूंखे ख़ामियूं सम्झायूं ऐं उन्हनि जे सिख्या अनुसार मूं वापसि पंहिंजे दोहनि खे सुधारण बैदि कॾहिं 10 कॾहिं 20 दोहा फ़ोन ते मां डॉक्टर विनोद आसूदाणीअ खे ॿुधाईंदी हुअसि। मां दिलि जे गहराइनि सां डॉक्टर विनोद आसूदाणीअ जी तहदिल शुक्रगुज़ार आहियां कि हिननि न सिर्फ़ु मूंखे सेखारियो पर सभिनी दोहनि खे जाचियो ऐं परखियो ऐं पंहिंजे बिज़ी शेड्यूल मां मुंहिंजे लाइ टाइम कढियो। त मां दादी माया राई जी बि शुक्रगुज़ार आहियां ऐं शोभा लालचंदानी। इहे 2 हमेशह मूंखे लिखण लाइ उत्साहित कंदियूं रहियूं आहिनि, हिमथाईंदियूं रहियूं आहिनि। माया राई त अॼु हिते मौजूदु आहे ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, पर मां शोभा लालचंदानीअ खे मिस ज़रूरु थी कयां, छो जो उहा हमेशह ऐं सचमुच में हुनखे बि हू आस हुई मुंहिंजे किताब जी। हुन सॼो टाइप उन ई कयो आहे, पछाड़ीअ जो कुझु आनंद खाली प्रूफनि जूं कयूं आहिनि, पर सॼो टाइप उन ई कयो आहे ऐं देवनागरीअ में बि उन ई कयो आहे। त मां शोभा लालचंदानीअ खे मिस थी कयां पई। हाणे मां डॉक्टर विनोद आसूदानी जिन खे अर्ज़ु कंदसि त पहिरीं मुंहिंजे किताब जे बारे में 2 लफ़्ज़ ॻाल्हाइनि। असांजी बर्ख साहित्यकारा साहित्य अकादमी इनाम सां जिन खे नवाज़ियो वियो आहे माया राही जी, मुंहिंजी वॾी भेण शोभा माली जी। अदब जेको आहे हिते मां 2 नाला ॿिया बि खणंदुसि। असांजा सीनियर अदीब डॉक्टर जेठो लालवाणी साहिबु, असांजी सीनियर साहित्यकारा वीना श्रृंगी जी ऐं असांजा दादा वीरू डुलाणी। शोभा माली जी सां मुंहिंजी मुलाक़ात जी हुननि ख़ुदि चयो कुडाल में थी ऐं मां शोभा जी जे शख़्सियत सां तमामु घणो मुतासिर थियुसि। हुननि जो डिसिप्लिन बिल्कुलु टू द पॉइंट ॻाल्हाइणु ऐं हिन उमिरि में बि साहित्य जे प्रति जेको समर्पण उन्हनि खे लॻो, बाक़ाइदगीअ सां मूंखे फ़ोन कंदा हुआ, हिकु दोहे ते असांजी चर्चा थींदी हुई। ऐं मां मास्तर माण्हू आहियां त पंहिंजी फितरत थी आहे न, पोइ शोभा जी हिते थोरो वरी न ॾिसंदव त सम्झी वेंदा, वरी ॾिसंदा मतिलबु विनोद खे का ॻाल्हि खटकी आहे। पोइ चवंदी मां वरी ॾिसंदसि, वरी ॿुधाईंदी, चवंदी हाणे परफेक्ट आहे। मां ॿुधी करे मां शोभा जी हिते परफेक्ट आहे पर हिते अञा कोन्हे। त पोइ हिते परफेक्ट हुते परफेक्ट थींदा थींदा इहे दोहा तमामु ॾाढी महिनत कई आहे शोभा जी। मां ज़ोरदार ताड़ियुनि सां चवंदुसि शोभा जी जो स्वागत कयो। ऐं ख़ासि करे मां इन ॻाल्हि लाइ चवां थो, अॼु जेके कुझु जेके लिखनि पिया सिंधी नौजवान या पोइ ॿिया पुराणा बि, उन्हनि खे तकड़ ॾाढी आहे। अदब में तकड़ थींदी न आहे। जंहिं बि तव्हां तकड़ कई लिखण जी, कहाणी लिखण जी, गज़ल लिखण जी, उते सम्झो ॻाल्हि उबती थी वई। तकड़ करणी न आहे किथे बि न। अदब जिते अची वियो, अदब जो मतिलबु इहा आहे सलीक़े सां स्लो हलणु।
ऐं सलीक़े सां स्लो हली ई अदब जे पेचरनि खे पार करे उन माॻ ताईं पहुची सघिजे थो। ऐं शोभा जीअ उन्हनि पेचरनि खे ॾाढो ख़ूबसूरतीअ सां पार कयो आहे। ॿिनि सालनि खां वठी हिन दोहनि ते महिनत करे रही आहे ऐं उन खां पोइ आख़िर अॼु हिन किताब जो लोकार्पण हिते थियो आहे, रिलीज़ थियो आहे। तमामु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ऐं को बि इंसानु कंहिं बि अदब जे पेचरे ते छो थो हले, मां सम्झां थो इहा ॻाल्हि हिकिड़ी मिस्टीरियस आहे, हिकिड़ो रहस्य आहे। उहो ई शख़्स अदब जो दामन थामे सघे थो जंहिं शख़्स जे अंदरि उत्पाद थींदी हुजे, को रेस्टलेसनेस हुजे, का बेचैनी हुजे, का तड़प हुजे। ऐं उहा तड़प छा आहे? उहा तड़प आहे ज़िंदगीअ जे जिते जिते रंग फिका पइजी वञनि था, ज़िंदगीअ जी ख़ुशबू जिते जिते झकी थी वञे थी, ज़िंदगीअ जी रोशनी जिते जिते फिकी पइजी वञे थी, उते अदबी माण्हू पंहिंजी ख़ुशबू फैलाए थो, पंहिंजी रोशनी फैलाए थो, पंहिंजो उजालो फैलाए थो। पंहिंजे शख़्सियत सां ज़िंदगीअ जा जेके क्रैक्स आहिनि, ज़िंदगीअ में जेके गैप्स आहिनि, उन्हनि खे पंहिंजे लफ़्ज़नि जे द्वारा, पंहिंजे जज़्बातनि जे द्वारा, पंहिंजे अहसासात जे ज़रिए हू जॾहिं भरे थो त उते अदब जो जनमु थिए थो। ऐं ख़ासि करे शोभा जी इज़ फॉर्चुनेट इनफ बिकॉज शी हैज़ द वंडरफुल लेगेसी ऑफ गोविंद माली, जंहिंजो जनम ई एॾे वॾे शाइर जे, एॾे वॾे साहित्यकार जे घर थियो हुजे ऐं नंढपणनि खां वठी हुननि अदबी महफ़िलूं पंहिंजे घर में ॾिठियूं हुजनि। किथे न किथे उहे सभु अहसासात, सभु जेके इम्प्रेशन्स हुआ, उहे उन्हनि जे शख़्सियत जो हिसो बणिजी पिया ऐं धीरे धीरे तमामु ख़ूबसूरतीअ सां उहे अहसास, उहे जज़्बात, उहे ख़्यालात, उहो तसवुर ऐं उहा ॾात जेका हुननि खे पंहिंजे वरसे में मिली आहे, उहे असांजे साम्हूं कॾहिं दुआ बणिजी अचनि थियूं, कॾहिं ग़ज़ल बणिजी अचे थो, कॾहिं कहाणी बणिजी अचे थी। मां हिन जे कहाणी संग्रह बि पढ़िया आहिनि, कैचिट पढ़ियो आहे, ठूठ ते गुड़ पढ़ियो आहे। उन्हनि कहाणियुनि में बि हिकिड़ी नज़रियो तव्हांखे ॾिसण में ईंदो, बिकॉज अंटिल अनलेस यू डू नॉट हैव द पर्टिकुलर आउटलुक टू द लाइफ, यू कैन नॉट क्रिएट द हाई क्लास लिटरेचर। ऐं शोभा जी वटि उहा चीज़ आहे, शोभा जी वटि उहा कुवत आहे। ऐं तमामु घटि माण्हू आहिनि जेके सही अर्थनि में साहित्य लिखंदा आहिनि। किताब ते इलाही छपजंदा आहिनि, पर किताब छपजण जो मतिलबु न आहे त साहित्य रचना थी वई। साहित्य रचना त तॾहिं थी जॾहिं उहे अखर असांखे बेजान न, पर उहे अखरनि में असांखे को धड़कंदड़ दिलि ॾिसण में अचणु खपे, कंहिं अखि जो ॻोढ़ो ॾिसण में अचणु खपे, कंहिं कननि में को मधुर तान ॿुधण में अचणु खपे, कंहिं हथ जो स्पर्श महसूसु थियणो खपे उन्हनि अखरनि में। इहो तासीर जंहिं अखरनि में आहे, उहो ई साहित्य आहे, उहो ई अदब आहे। ऐं मैं पूरे ज़िम्मेदारीअ सां चई सघां थो त तव्हां शोभा जीअ जो किताबु पढ़ो ऐं उन्हनि दोहनि ते सोचो। उन्हनि दोहनि में हिकिड़ा अलॻि अलॻि विषय अचनि था, किथे रूहानियत आहे, किथे समाज ते तंज़ आहे, किथे रुमान जो पुटु आहे, किथे प्यार मोहबत आहे, किथे दोस्ती आहे, किथे बेवफ़ाईअ ते तंज़ आहे। यानी चइजे त ज़िंदगीअ जे हर कुंड में वञी शोभा तसवुरु कयो आहे, शोभा मेडिटेशन कयो आहे, शोभा ध्यानु कयो आहे ऐं ज़िंदगीअ सां अखि मिलाइण जी हिकिड़ी कुवत ॾेखारी आहे। ऐं जंहिं बि अदीब वटि ज़िंदगीअ सां अखि मिलाइण जी हिमत आहे ऐं सच खे सच चवण जी हिमत आहे ऐं उन सच खे बि कलात्मक ढंग सां पंहिंजे किताब में परोसण जी हिमत आहे, उहो ई मुंहिंजी नज़र में साहित्यकार आहे। शोभा जी घणो घणो धन्यवाद तव्हांखे, शुक्रिया। ऐं तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो, तव्हां इंतज़ारु कयो। साल खन खां किताब रेडी आहे, टू बी वेरी फ्रैंक। पर शोभा जी जो एॾो प्यार, एॾी मोहबत हुई कि विनोद जी तव्हां जेसिताईं न ईंदा बम्बई में उन कार्य तेसिताईं मां उन पंहिंजे किताब जो मुहूर्त न कराईंदुसि। त इहो कुर्ब न त छा आहे, किताब छपजण खां पहिरियां रिलीज़ फंक्शन तय थी वेंदा आहिनि। अॼुकल्ह किताब लिखिबो ई पियो आहे, ॿ महीना पोइ रिलीज़ फंक्शन तय कबो आहे, हाणे किताब लिखणु चालू कबो आहे। पर कमाल आहे कि 1 साल अमी वेट कयो आहे मूं जहिड़े नाचीज़ माण्हूअ जे लाइ। तमामु मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे। ऐं तव्हां सभिनी, जंहिंखे मराठी में चवंदा आहिनि मुंबईकर, तव्हां सभिनी मुंबईकर खे बि मुबारकबाद हुजे त तव्हां अॼु हिन हिस्टोरिकल मूवमेंट जो हिकिड़ो हिसो थिया आहियो। महिरबानी। तव्हां मूंखे सेखारियो आहे, तव्हां लाइ वेट न कयां, ईअं कीअं थी सघे थो। मुंहिंजा दोहा अॼु जेकॾहिं हिक ताल में आहिनि त उहो तव्हांजे करे आहिनि। त मां तव्हांजी दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां। मां संध्या जी बि शुक्रगुज़ार आहियां, जो जॾहिं मूं संध्या सां ॻाल्हि कई त हुन झटि मूंखे
बुक जेको वासुदेव मोही जिन जो बुक आहे सिंधी छंद ऐं उरूस जो हैंडबुक NCPSL तरफ़ां छपियल उहो स्पीड पोस्ट करे मूं ताईं मोकिलियो ऐं उहो पढ़ी करे ई मां छंद ऐं दोहा सिखियसि। संध्या थैंक यू वेरी मच।